अस्सलाम वालेकुम संगत। अॼु असांजो राब्तो थियो फर्ज़ंद मलिक उर्फ़ पीरू, जेको ज़हर ज़िंदगी ड्रामे जो डायरेक्टर भी आहे ऐं फ़नी किरदार माशाल्लाह बहितरीन किरदार सां हुयो। अॼु उन्हीं सां ॻाल्हि ॿोल थी वीडियो कॉल ते असांजी, ऐं उन्हीं खां पूरी तफ़सील वरितीसीं ऐं उन्हीं खां इहो बि असां पुछोसीं नेक्स्ट ड्रामो कॾहिं ईंदो ऐं कहिड़ो ड्रामो अची रहियो आहे ऐं तव्हांजी कहिड़े ड्रामे में एंट्री आहे ऐं पूरी मालूमात उन्हनि ॾिनी। उन्हनि जूं वॾियूं महिरबानियूं, उहा मालूमात तव्हांखे असां ॿुधाईंदासीं इन वीडियो में। दोस्तो माशाल्लाह बहितरीन अदाकार फर्ज़ंद मलिक ऐं डायरेक्टर। बहरहाल ज़हर ज़िंदगी ड्रामे जी आख़िरी क़िस्त में थोरो मज़ो न कयूं, बाक़ी माशाल्लाह बहितरीन अदाकार आहिनि। उन्हनि जो चवण जो मक़सदु इहो हुयो, जेको 1 जनवरी यानी 2024 में पहिरीं तारीख़ ते ड्रामो हलंदो मोहब्बतनि जो मान। ठीकु आहे दोस्तो, उन्ही में फर्ज़ंद मलिक जो किरदार भी आहे। 60-62 क़िस्त खां पोइ शुरू वारी क़िस्तनि में इन जो किरदार न आहे, उते पोइ जेको आहे 60-62 क़िस्त हलंदी। उन खां पोइ फर्ज़ंद मलिक उर्फ़ पीरू यानी खजू, ठीकु आहे न, फर्ज़ंद मलिक इन जो किरदारु आहे। 1 जनवरी 2024 में मोहब्बतनि जो मान ड्रामो हलंदो ऐं बहितरीन ड्रामो आहे उहो बि। वीडियो ते सुठी ॻाल्हि ॿोल थी असांजी फर्ज़ंद मलिक सां, माशा बहितरीन अदाकार आहे। ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में भी मुतलिक़ कुझु ॻाल्हियूं थियूं असां जूं। माशाल्लाह उन्हनि सुठो जवाबु ॾिनो। बहरहाल ड्रामो ज़हर ज़िंदगी ख़तमु थी चुको आहे। हाणे जेका नवां ड्रामा अची रहिया आहिनि उन्हनि जी हर अपडेट टाइम सां असां तव्हांखे शायदि कोसो वीलॉग यूट्यूब चैनल ते ॾींदा रहंदासीं। जेका बि हूंदी ही वीडियो इन जे लाइ तव्हांखे असां तव्हां ॾे मोकिले रहिया आहियूं त जेको नओं ड्रामो अची रहियो आहे मोहब्बतनि जो मान 2024 में, उन जी अपडेट असां सोचियोसीं तव्हांखे ॾींदा हलूं, सभ खां पहिरियां तव्हांखे अपडेट मिले। इंशाल्लाह उहो ड्रामो भी बहितरीन ड्रामो आहे। इंशाल्लाह उन्ही में ईअं न थींदो जीअं ज़हर ज़िंदगी में थियो। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, चैनल सब्सक्राइब ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।